जवान पुट हुयो जंहिंजी शबीह मुझे मिठे मोहम्मद जी सूरत सां मिलंदड़ जेरी मल हीअं कारो पटको थी अली अकबर निकिरंदो हुयो माण्हू असां बि चवंदा शायदि मोहम्मद मीर पाण निकितो आवाज़ ॾाढो मिठो हूंदोसि फरमाईंदो पुट अली अकबर मुंहिंजे नाने मोहम्मद करीम जो पांगो बिलाल हुयो तूं हुसैन जो बिलाल पांगो जेरी मल बच्चे जी ताई अदरकनी या बता ओ बाबा पहुंच जाए मुझे पाक हुसैन जेरी मल वियो अली अकबर जमीन पे करबला जी धरती में खाक ऐं खून जे विच में हुयो बच्चे जो सिर खणी पंहिंजी गोद में रखे पुट जेरी मल जवान बच्चो हीअं गोद में साह ॾिए उनजे अबे खे दिल ते छा सदमो पहुतो पर मुझे आका हुसैन मुझे परदेसी हुसैन सां जेको थियो इब्न असाकिर तो लिखे तारीख़ दिमश्क वारो तो लिखे तो जेरी मल अली अकबर जो सॾु ॿुधी इमाम हुसैन वियो त ॾाढ़ी मुबारक कारी हुयसि जेॾी महिल जवान बच्चे जो लाश खणी मोटियो आहे त ॾाढ़ी सफ़ेद दुख सठई गम बर्दाश्त कयई मुंहिंजा अल्लाह जे रज़ा ते राज़ी रहो।